अज कोई सत्संग ऐं सुभाणे सत्संग में महिमा सिर्फ गुरु जी ही थींदी। गुरु ही है। मार्ग बहन एक मार्ग है ध्यान मार्ग। मान तो समझा ध्यान मार्ग में तो कंहिंजी भी ज़रूरत न पवंदी आहे। हिते कोई अहिड़ो आहे कान जो ये ध्यानी हुजे। असां सब भक्ति मार्ग वारा आहियूं। तो भक्ति मार्ग में तो जेस ताईं कोई तुझो गुरु काने तू मन मते सां केडी भी कर आनंद नहीं थी। छो जो मन मते सां इन करे जो समर्पण न थी सके माण्हू काथे समर्पण थींदो मिट जांदो। मिट जानी त परमात्मा की अनुभूति करनी है। परमात्मा कोई तुझे सामू न बीहंदी। परमात्मा कोई सामू न बीहंदी ये सोच जाई न। कोई कृष्ण अचे बीहंदो कोई राम अचे बीहंदो। ये कोई भी भगवान के छो तू कष्ट दे वो छो ही दे सामू। कोई भगवान वरी छा ये एटले ही दुआ छा कोई ये परमात्मा कोई आहे न। चाहे राम हुजे चाहे कृष्ण हुजे उन्हनि भी परमात्मा जी अनुभूति कई कंहिंजे द्वारा गुरुअ जे द्वारा। उन्हनि भी सॼो उन्हनि जो जीवन ॾिसो कृष्ण और राम जो। इन करे चवंदा में राम कृष्ण से को बड़ो इन्हनि खां वधीक केर वॾो। तीनों ने गुरु कीन तीन लोक के जो धनी गुरु आगे अधीन। तो गुरुअ जी अनुभूति थींदी आहे। पहिरियों गुरुअ जी उपमा करे तंहिंखां पोइ गुरुअ ते ही सॼो सत्संग। गुरु पोइ आख़िरी में वॼाइनि पहिरियों सभिनी खे चवण में ईंदो। सभई चवंदा इहो गीत मां सम्झां थो सभिनी पंथनि में इहो गीत चवंदा आहिनि। हिते भी जेके भी जंहिं भी गुरुअ जा सेवक आहिनि पंहिंजे गुरुअ खे अंदर में ध्याए करे। गुरु शरीर सां भले लखे पर गुरु हिकु ही थींदो आहे। हिते आया आहियो घणा माण्हू बाक़ी चवंदा आहिनि साईं असां हिन पंथ जा आहियूं। पोइ हिते असां ॿुधूं ॿुध तॾहिं जॾहिं तोखे वणई आनंद अचे न अचई न ॿुध। स्वधर्म तुंहिंजो जेको पंहिंजो धर्म आहे जिते तोखे आनंद अचे थो पोइ भले ही तू किथों जो बि हुजे या तुंहिंजे ही गुरुअ जी आज्ञा थी भले ॿुध। जे न वणई बिल्कुलु हली वञ उहो पर धर्म थी वेंदी। स्वधर्म तॾहिं आहे जिते तोखे आनंद अचे। बसि इहो सोचे रखिजांइ तू काथे बि हुजे स्वधर्म में। स्वधर्म निधनम श्रेष्ठया पर धर्म में न। स्वधर्म में ही आखिरीत ताईं। स्वधर्म चइबो आहे जेको तुंहिंजे अंदर में जेको छवरायो। हिंदू मुसलमान ईसाई इहो धर्म न आहे। स्वधर्म जीअं अर्जुन के कृष्ण चयो सर्व धर्मानु परित्यज माम एकम शरण व्रज। सभिनी धर्मनि के त्याग करे जेको तुंहिंजो स्वयं जो धर्म आहे। स्वयं जो धर्म सभिनि जो हिकु ही आहे जिते तोखे आनंद अचे ऐं आनंद ही परमात्मा है। इहो ही तुंहिंजो स्वधर्म आहे। स्वधर्म निधनम श्रेया पर धर्म भयाभव। पर धर्म में न। हिकिड़ी माईअ खे वरी ज्ञान ईअं हुयो भाई असांजो धर्म जेको असांजो पंथ आहे इहो आहे।
इन धर्म में मरण भलो। हाँ वने पई पंहिंजे पंथ ॾे, मां नाला ने करे नथो खणा, तव्हां ग़लति सम्झंदा। वने पई पंहिंजे धर्म ॾे त पोयों हिकिड़ो पागल थी वियो हाथी ऐं डुकाए पियुसि। हाणे उहो परे वियो, उहो उनजो जेको बि हुयो भवन हुयुसि या ॾेरो हुयुसि या कुटिया कुझु बि हुयुसि, उहो परे वियो ऐं पासे में ॿियो हुयो। उहा सम्झे पई त मुंहिंजो धर्म उहो ई आहे। चई मां ओॾाहीं वेंदमि। हाथीअ पकड़े करे अहिड़ो हईंसि, हॾ गुॾ भंज ॾियईंसि। इहो न आहे, कोई बि हुजे, मस्जिद हुजे, गिरजाघर हुजे, चर्च हुजे, ईअं थोरी आहे त असां हिंदू मंदर ते ई उते आहियूं, हिते कान्हे को। पर सही धर्म तुंहिंजो स्वाधर्म उहो ई आहे जिते तोखे आनंद अचे, हिते ई परमात्मा थी। इनखे ई स्वाधर्म चइजे। बाक़ी इहो न त भाई हे चर्च आहे या हे मस्जिद आहे या हे गिरजाघर आहे, न इहे न। पंहिंजे अंदर में त पहिरियों पंहिंजे गुरूअ खे, जंहिंजो बि जेको गुरू आहे, हिते जेके बि वेठा आहियो, गुरू हिकु ई थींदो आहे। शरीर सां हज़ारे थींदा आहिनि। जेको तुंहिंजो पंहिंजो गुरू आहे, हिते बि उहो ई ॾिस। तोखे वणे थो त तुंहिंजे गुरूअ जी ई सम्झजांइ, तोखे चवई तूं भले ॿुध, वणे न, जे न वणे हली वञ, मां ई सच थो चवां, हली वञ। जंहिंखे वणे त सम्झजांइ तुंहिंजे ई गुरूअ जी आज्ञा थी, भले ॿुध। छो थो वणे? वणे थो त सम्झ अंदर में जेको गुरू करे ईंदो आहे त तुंहिंजे अंदर में उहो ई आहे। उहो जॾहिं वणे थो त सम्झो हुनजी आज्ञा आहे। हाँ सभई मिली करे चओ पहिरियों, पोइ सत्संग। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं। बोलो गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु बिना मैं नहीं हो, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु बिना मैं नहीं हो, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुर की टेक रहो दिन रात, झांकी कोई न मेटेगा। गुर की टेक रहो दिन रात, झांकी कोई न मेटेगा। गुरु परमेश्वर एको जान, जोत सुभावे सो परवान। गुरु परमेश्वर एको जान, जोत सुभावे सो परवान। जोत सुभावे सो परवान, जोत सुभावे सो परवान। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुर चरणी जाता मन ला, दुख दर्द भ्रमता का भार। गुर चरणी जाता मन ला, दुख दर्द भ्रमता का भाग। गुर की सेवा पाए मान, गुर ऊपर सदा कुर्बान। गुर की सेवा पाए मान, गुर ऊपर सदा कुर्बान। गुर ऊपर सदा कुर्बान, गुर ऊपर सदा कुर्बान। बोलो गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुर का दर्शन देख निहाल, गुर के सेवक की पूरन घाल। गुर का दर्शन देख निहाल, गुर के सेवक की पूरन हाल। गुर के सेवक को दुख न
न व्यापे, गुर का सेवक दर्द से जापे। गुर के सेवक को दुख न व्यापे, गुर का सेवक दर्द से जापे। गुर का सेवक दर्द से जापे। गुर का सेवक दर्द से गुरु 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 कर मन मोह, गुरु बिना में नाई और। गुरु 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 कर मन मोह, गुरु बिना में नाई और। गुरु की महिमा कथन न जाए, पार ब्रह्म गुरु रहा समाए। गुरु की महिमा कथन न जाए, पार ब्रह्म गुरु रहा समाए। कहो नानक जाके पूरे भाग, गुर चरणी ताका मन लाग। कहो नानक जाके पूरे भाग, गुर चरणी ताका मन लाग। गुर चरणी ताका मन लाग। गुर चरणी ताका मन बोलो। गुरु 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 कर मन मोह, गुरु बिना मैं नाई हो। गुरु 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 कर मन मोह, गुरु बिना मैं नाई हो। गुरु 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 कर मन मोह, गुरु बिना मैं नाई। गुरु जी महिमा, गुरु छाए सही गुरु के समझ दें तो हे संसार नहीं। मानू घणन प्रकार न थींदा आहिनि, थोड़ो समझी करे तंहिंखां पोइ समझो। हिकिड़ा माण्हू विक्षिप्त, हिकिड़ा माण्हू शांत, हिकिड़ा माण्हू धर्म में, हिकिड़ा माण्हू अधर्म में। हिकिड़ा माण्हू संसार खे संसार थी ॾिसंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू परमात्मा ॾिसंदा आहिनि। हाणे तुंहिंजी दृष्टि छा आहे? तूं हीउ जेको ॾिसीं थो, ये टे ॻाल्हियूं आहिनि। काम, मोह, काम, लोभ ऐं मोह। काम कामना, इच्छा, चाह, एम्बिशन चवंदा आहिनि जेके। काम मां लोभ, लोभ मां मोह। इहा ही दृष्टि थी तो या तो संसार जी दृष्टि थी, या विक्षिप्तता जी दृष्टि थी, या बेचैनी जी दृष्टि थी। जहिड़ी दृष्टि तेड़ी सृष्टि। आईने में फेर नहीं, फेर पड़ियो मुख मां, जैसा मुख कर देखिए। जी तू ॾिसे तो तैसा दिखावे ता। तुझे अंदर में ये टे ॻाल्हियूं अथी तो तोखे ईअं नज़र ईंदी। जीअं माण्हू फिल्म ॾिसंदो आहे, पर्दो कोरो हूंदो आहे, पर्दे में कुछ भी न हूंदो आहे। माण्हू एॾो ॾिसंदो आहे, पोयों प्रोजेक्टर हलंदो आहे। प्रोजेक्टर हलंदो आहे, पोइ तो मशीन हलंदी आहे खेल जी। उहा जीअं हलंदी आहे तीअं पर्दे ते ॾिसण में ईंदो आहे। पर्दे ते ॾिसंदा आहियो, पर्दे में कुझु हूंदो आहे? पर्दो खेल बंदि थींदो आहे त कीअं हूंदो आहे? अछो, कुझु बि न हूंदो आहे। संसार भी ईअं थी। अगरि तूं चङी तरह सां इहो ई गुरु आहे, तव्हां गुरूअ खे न सम्झंदा आहियो। तव्हां गुरूअ खां सिर्फ़ु सुविधा, भई असांखे सुविधा मिले, ॿियो संत बिना। मां वटि त जेके बि ईंदा आहिनि, मां सच चवां, मां ॾे ईंदा आहिनि, सभु चाहींदा आहिनि सुविधा। गुरू ॾे अची करे संसार जूं ई ॻाल्हियूं पुछंदा आहिनि। सुभाणे शंका समाधान आहे, अहिड़ो कोई प्रश्न, कुतूहल ईअं थींदो आहे जीअं ॿार पुछंदो आहे पंहिंजे पीउ खां, हे वण छा आहे, हिन जो रंग हरो छो आहे? जेसि ताईं उहो जवाबु ॾेसि कंहिंसां ॻाल्हाईंदो त उन खां ई विसरी वेंदो मां छा पुछो। इहो थींदो आहे कुतूहल। जेको पुछे थो ॿार, अञा उहो पीउ कंहिंसां ॻाल्हाए थो,
तो वरी ॻाल्हाइण बंदि थियो त हुन खां पुछी विसरी वेंदो त मां पुछो छा। इहो प्रश्न न आहे, ॿार त बार बार पुछंदो आहे, पर उहो कुतूहल वसा। हिकिड़ो थींदो आहे जिज्ञासा, वरी बि जिज्ञासा ठीकु आहे, भई जिज्ञासा थी थोड़ो ॿुधायोमांसि त ठीकु, भाई ओॾी महिल वरी वरी साॻियो विसरी वेंदो। जिज्ञासा बि एॾो ठीकु न आहे। असली थी मुमुक्षता, जंहिंमें तोखे मोक्ष जी ॼाण पए। इहो कोई न घुरंदो आहे, कोई बि न ईंदो आहे, कोई बि न। ऐं छटो कंदा आहिनि मूंखे फोननि ते, पेट में सोना मां छा कयां? अरे मुंहिंजो इहो कमु आहे, मां जंहिंजो डॉक्टर आहियां तूं पुछ, मां तोखे ॿुधायां। बाबा तूं चवंदो आहे त बसि ठीकु थी वेंदा आहिनि। अरे अंधविश्वास मां न ॼायां, संतवना न ॼायां, या जेको आहे उहो डॉक्टर ॾे वञ। मूंखे कुझु थियो त मां डॉक्टर ॾे वेंदो आहियां। माण्हू चवंदा आहिनि न बाबा तूं पेट खे हथु लॻाईंदो आहे त पेट जो सूरु लही वेंदो आहे। मां तुंहिंजो कूड़ो थी पेट जो सूरु, मां पंहिंजे पेट खे हथु लॻाईंदो लहंदो ई न आहे, तव्हांजे पेट जो सूरु थो लहे। सभु अंधविश्वास। भाई मां उहो न आहियां, मां सभिनी खे थो चई छॾियां, मांखां कुझु तोखे पुछणो हुजे त जंहिंमें तोखे उहा शइ मिले, सभु पूर्तियूं थी वञनि। हिकु शइ मिले सभु मिलंदी, सभु मिलंदी। ऐं तूं अहिड़ियूं तूं शयूं घुरी जेके मिलंदे ओतिरी देरि जे लाइ वरी रोंदे पियो, वरी पियो रोंदे, और तृप्त बि न थींदे, तृप्त भी न थींदे। ऐं हू मिलंदी, अहिड़ो तृप्त थी वेंदे, अहिड़ो तृप्त थींदे, ॿी काई तोखे घुर्ज ई न थींदे, पर तूं घुरे ई कान। असली शइ थी एक तू ना मिला, एक तू ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला, मेरा दिल ना खिला, सारी बगिया खिले भी तो क्या है, एक तू ना मिला। हिकु उहो मिली वञे, सब मिली वञे। प्रभुता प्रभुता सब कहे, सब प्रभुता। जेको बि अचे थो सुविधा खपे, धंधो नथो हले, अरे मां छा कयां, मूंखे ख़बर आहे काई धंधनि जी, मां घर वेठो आहियां, मूंखे काई ॼाण आहे, तूं ॿुधाए। हाणे वेठा थी मुंहिंजो पुटु छा खोले, हाणे मां छा चवां, उहो खोले टमाटा, मां चवां पटाटा। अरे उहो पाण वञी ॾिस न, मूंखे छो थो पुछी पियो। अहिड़ी काई शइ मूंखां न पुछ बेहूदिया वारी, वञ वञी काथे तोखे जेको संत ॿुधावई ओॾे वञजांइ, मूंॾे न अचिजांइ। मूंखे वरी ॻाल्हि त भीड़ बि न खपे, माॾे न अचिजांइ। मां सभिनी खे कथा में चवां थो, मूंखे फोन बि कर त कंहिं जिज्ञासा जे लाइ, मुमुक्षता जे लाइ, जेको तुंहिंजे कमु अचे। हीअ छा आहे? चई न राजा मां महाराजा थींदे, आशा पई अॻिते वधंदे। छा तुंहिंजी आशा ख़तमु थींदे? लख मिलंदी, करोड़ मिलंदी, तृप्त न थींदे, ऐं अंदरि ख़ाली थींदो वेंदे। ॿाहिरी शक्ति भले केॾी बि अची वञे, जेके आई आहे तव्हां सोचो था उहे शाहूकार ख़ुशि आहिनि। अरे तुंहिंजूं उन्हनि खे गिरेबान में झांकी वञी ॾिसीस केतिरो ख़ुशि आहे। मां चवां थो ताने पीते ते सोचां थो वरी बि ग़रीब ख़ुशि आहे। ग़रीब खे वरी बि उमेद आहे, अॼु न सुभाणे शाहूकार थी वेंदुसि। हुनजी त उमेद बि ख़तमु थी वई आहे शाहूकार जी। हाणे छा कयां, हाणे छा कयां, सभु मिली वियो, छा कयां। अंदर जो खोखो, कोई अंदर जो भराव ई कान्हेसि को। अगरि वरी अहिड़े में कोई भाग्यवान हुजे ऐं जंहिं सभु ॾिठो, हू अगरि अध्यात्म जी खोज करे, परमात्मा जी खोज करे, मां चवां उहो ई पाए सघे।
और गरीब बेचारे बस इहा ई आहे उन्होंने जेॾी महिल बि वञीसि उनखे बसि इहा ई आहे वाह वाह हिकिड़े हंधि मुंहिंजी आत्मा परमात्मा जी कथा पई निकिरे माई वेठी अरे मूंखां बि अलाए कीअं निकिरी वई विधई 10 रुपया झोलीअ में दी बाबा पलो पाए बाबा जन पलो पाईंदा तूं बि पलो पाए हाणे मां चयो जाई आहियां मां हिनखे छा थो ॿुधायां हिन वीचारे खे भूखे भजन न कीजिए माला अपने जेते रोटी पूरी कान्हे त मां हिनखे छा थो ॿुधायां उनखे सदाई इहा ई हूंदी मूंखे धन मिले मूंखे जॻह मिले मूंखे नूंहुं मिले मूंखे पुटु मिले पोटो मिले इहो मिले बसि बाक़ी मिले चाहे न मिले ऐं हू वरी पैसे वारो चवंदो इहो सभु त मिली वियो वरी इन ॻाल्हि में वरी पोइ अगरि उनखे काई प्यास जॻे त मां चवां थो हिन ज़माने में वरी बि उहो पाईंदो असांजो हिंदुस्तान जो ज्ञान चङी तरह सां फॉरेन सम्झे थी उन्हनि ॾिठो हाणे असांखे शांती कान्हे का हाणे इंडिया जो ज्ञान सॼो बुद्ध जो महावीर जो कबीर जो ज्ञान ओॾे पनपे थो उन्हनि खे बिल्कुलु शांती मिले थी ऐं हिते जो ज्ञान हिंदुस्तान में कंहिं विरलनि खे खपे जेके इहे संत थी गुज़रिया आहिनि परमहंस चवां ये संतन जो ज्ञान इन्हनि जो ज्ञान इहो न हो इन्हनि जो ज्ञान तूं पंहिंजी आत्मा जी दृष्टि ऐं गुरुअ जो ज्ञान सचो उहो ई आहे गुरुअ जो इहे ज्ञान न आहे ॾुध पुट मिलनि मूर्ताई था कयो पिया न इहे त तूं हाणे तव्हांखे ख़बर कान्हे का करोड़े जन्म वठी आया करोड़े विश्वास बिल्कुलु न ईंदो तव्हांखे ध्यान में वञी करे ॾिसंदी त ख़बर पइजी वेंदी करोड़े जन्म वरिता अथव ऐं तव्हां उहे ई शयूं हाणे न हाणे जेका रवदास चए बहुत जन्म बीते थे माधो एहे जन्म तुम्हारे लेखे ॾाढा जन्म वरिता आहिनि हे मुंहिंजा माधव हे मुंहिंजा गोबिंद हे मुंहिंजा साईं हाणे ही जन्म तुंहिंजे लेखे रवदास जी वाणी बहुत जन्म बीते थे माधव ए जन्म तुम्हारे लेखे ही जन्म हाणे तुंहिंजे लेखे आहे हाणे तूं मूंखे हिन जन्म में मूंखे इहो ॼाणाए रवदास काॾे जो काॾे पहुची वियो रवदास हिन घटि जात में थिया आहिनि कबीर रवदास नामो सदनो सैनो ये सभु हेठे दर्जे जा हुया इन्हनि में इहा ई हुई उन्हनि बचपन खां ई ॾिठो केॾो बि धन कमाईंदासीं थींदो कुझु बि कान मुंड खां ई लॻी विया अहिड़ा के विरला अपवाद थिया ई मतिलबु इहे नियम न आहे करोड़नि मां को हिकु करोड़नि में को हिकु थियो त हुनजो नियम थोरी थींदो उहो त अपवाद थींदो अहिड़ा कोई अपवादी थिया कुझु बाक़ी होॾे शाहूकारी में त थिया खोड़ बुद्ध महावीर कृष्ण ये सभु राजाउनि जा पुट राजाउनि जा इहे त खोड़ थिया जेके हाईवे ते हलिया ऐं हे कबीर रवदास इहे हलिया पक डंडे ते उहो हाईवे ते हलिया उहे पढ़ियल लिखियल हुया हे अनपढ़ हुया हाणे मुंहिंजे चवण जो मतिलबु असली शइ गुरु ही ॿुधाए तव्हां हुनखे सम्झो नथा तव्हां हुनखे नथा सम्झो ॻाल्हि खे उहा शइ असली छाहे टे जेके ॻाल्हियूं आहिनि काम लोभ ऐं मोह हिन जो अंदर में तोखे ये टे ॻाल्हियूं भरियल थी त हीउ संसार तोखे नज़र अचे थो ये तोखे बेचैनी सां नज़र अचे थो ये तोखे अधर्म नज़र अचे थो ऐं तोखां ये टे ॻाल्हियूं अंदरों गुरुअ जे द्वारा जी भक्ति जे द्वारा ऐं ध्यान जे द्वारा ये टे ॻाल्हियुनि खां तूं परे थींदे त तोखे हे जग पूरो जग न आहे परमात्मा आहे परमात्मा कोई व्यक्ति आहे छा लोगा भरम न भूलो लोगा भरम
न भूलो खालिक परमात्मा खल्क, खालिक खल्क, खल्क में खालिक पूर रहियो सर्वटाई, इहो ई परमात्मा पहिरियों त तुंहिंजे अंदरि आहे, त तूं सम्झे ई कान तूं न ॻाल्हि। वञे तो बस मूर्तियूं पूजाऊं करण, शिव के कंहिं गणेश के कंहिंखे न के पूॼण थो वञे। मां चवां भले पूज, जीवन में कुछ थींदो ई कान हिन जे लाइ, पूज। असली परमात्मा, असली शिव तुझे अंदर न मनी न नाहे हो जेकी कथाऊं। मां अहिड़ी कथाऊं तव्हां पाण ई हिन महिल सभिनि जे हथ में शास्त्र आहिनि, सभिनि जे सदा सदोरी आहे, सभिनी खे आहे टच स्क्रीन। ये शास्त्र अथव, तूं वेद कढीस, पुराण कढीस, पुराणनि जूं कथाऊं कढीस, सभु आहे। तूं कढ शिव पुराण, कढ तूं विष्णु पुराण, ऐं तूं चङी तरह सां ॾिस जेको मां हाणे चवां थो। तव्हां कॾहिं पुराणनि खे ॾिठो ई कान्हे, तव्हां ईअं मञो था परमात्मा मानने की चीज है ही नहीं, परमात्मा को जानो। ॾिस हुन में छा लिखियल आहे, भॻवान कहिड़ा कम कया आहिनि ॾिसो। तव्हांखे हिन महिल बि मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तर्क ऐं संदेह थिए थो, पर जीअं सचायो जी खोज करणी अथव परमात्मा जी, त तव्हांजे हथ में ई अथव मोबाइल। तव्हां वञी घर में कढो शिव पुराण कढ, चाहे विष्णु पुराण कढ, जेके बि वॾा शास्त्र आहिनि पुराण जेके चवंदा आहिनि पुरातन, त हुन में कढ ऐं दिलि सां ॻाल्हि लॻई त मां अॼु सुभाणे ई अची करे मां सां अची मिल। जंहिंखे बि दिलि सां लॻई इहा ॻाल्हि सही आहे त तव्हां मञो वञो हुनखे। मां न चवंदुमि ऐं कुझु बि, तूं पर ॾिठो ई कान्हे, तूं सिर्फ़ु ॿुधे ॿुधाए थी। परमात्मा कानो सुनी झूठ सब, जो भी सुने हो वो सब झूठ है जब तक तुम अपना न जानो। कानो सुनी झूठ सब, देखा देखी बात, देखे देखे देखिए क्या कंचन केड़ो कूड़ और केड़ो सच्चा, क्या कंचन क्या कांच, शाह सोना शाह कांचा शाह सोना। जो तू पान ॾिस और जो पान तू अनुभव कंदे वो तो के एडो वणंदी जन्म सुधारे छॾी। तू पान अनुभव कयो आहे कॾहिं? पान तू खोज कई आहे? भगवान के तू मञे तो पंहिंजी पान खोज कई थी। परमात्मा मानने की चीज है ही नहीं। परमात्मा के ज्ञान ॼाणी दे, असली भगवान की खबर पवंदे, पोइ तोखे ॾिस संसार छा थो नज़र अचे। संसार नज़र न ईंदी, छो जो ये ॼाण जी कोशिश कंदे इहो काम ख़त्म, लोभ ख़त्म, मोह ख़त्म। ये टिन जो नांग तुझे अंदर में आए और कूड़ो आहे कान कूड़ो। एक दृष्टांत, एक भाई रात जो सुम्हियो पियो, सपने में ॾिठई मुंहिंजे वात में, जेके असां सीता लकड़ी चवंदा आहियूं, नांग थींदो न सीता लकड़ी, उहो चकू न जो कुझु थींदो कान्हे को, जंहिंखे ख़बर आहे। पर 97 नांगनि में माण्हू न मरंदो आहे, 3 नांगनि में माण्हू मरंदो आहे, पर 97 में कंहिं बि चके माण्हू दहशत में मरंदो आहे। मरंदो न आहे, हुन में उहो कान्हे को ज़हर कान्हे। 97 में ज़हर कान्हे, 3 में ज़हर आहे। जेको 3 प्रकार जा उहे नांग हिते हूंदा ई कान। बाक़ी जेके नांग चकु पाईंदो आहे माण्हू मरी न वेंदो आहे। दहशत भी अहिड़ी, हिकिड़े भाईअ खे रात जो कंहिं चक पातो अहिड़ो हामल थो, रंभू ईअं पोइ करे ज़ाल में छा आहे, चए रत थी वञे, चए मूंखे कंहिं चक पातो आहे, मूंखे अलाए छा थो थिए। अरे ज़ाल चए थी छा चक पातो आहे? घर धणी पिया था घुमनि, आवाज़ था ॿुधूं। घर धणी यानी कुओ, हुन ई पातो आहे, मां हुन ई पातो आहे। पोइ हिते बि आयो छा कुओ? ठीकु आहे। घर धणीअ पातो, सुबुह जो हावल थो इहो उथियो आहे, उथी करे पंहिंजे पुट खे चयईं तूं वञ दुकान ते, रोज़ पाण वेंदो,
पुट खे चई तूं वञ। चई छो? चई मन में तबियत ख़राबु आहे। पोइ इगड़ी ॿधी हंसि ज़ाल। वियो पुटु त वियो, थोरी देरि में ॿाहिरि घुमे पियो, गमला पिया उते नांग को ॾिठे कि नांग बेहोश थी वियो। हुनखे लॻे त राति नहीं चक पातो, काॾे तोखे राति जो 2 बजे चक पियो आहे, काॾे तूं मंझंदि जो 11 बजे थो ॾिसी बेहोश थी वियो। इहे थी माना नांग सां कोई माण्हू भय न करे, कुझु बि न। हाणे उहो राति जो सपने में ॾिठई, जंहिंमहिल सपने में ॾिठई सचु लॻे थो, सपनो सचु ई लॻंदो आहे। सपनो जंहिंमहिल तव्हां ॾिसंदा आहियो 2000 जो नोट कोई 1000 जो न हूंदो आहे, 2000 जो ई हूंदो आहे। सपने में बिल्कुलु सचु लॻंदो आहे। हे बि सचु लॻे थो, अती ॿई कूड़ा। हीउ जग झूठो आहे पसारो, सपने वांगुरु खेल थी, हे बि सपनो हू बि सपनो, सपने जो सभु मेल थी। हे सभु जेॾीमहिल ॾिसंदे हिकु परमात्मा थी। जो सपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। सिर्फ भगवान का सवाइ ॿियो कुझु आहे ई कान, ऐं तूं भर्म में पियो थो भुलिजी। या अंदर जी पंहिंजी अकष्टा थी। हाणे हुनखे नाग जेॾीमहिल इहो पुछड़ी वञी बची, उहा ईअं की ताईं निंड खुलियसि, रंभूं कयईं, मुंहिंजे पेट में नांग हली वियो। ज़ाल खे उथारियईं, पीउ माउ सभु थिया। चई छा थियो? चई नांग आहे मुंहिंजे पेट में। अरे नांग कीअं हूंदी पेट में? हिते हिते हाणे हेॾे आयो आहे, हाणे हेॾे आयो आहे। सुबुह थियो, वठी वियसि डॉक्टरनि ॾे, हिकु ॾे ॿिए ॾे एक्सरे कयूं। चई कान्हे कुझु बि भाई, एक्सरे में कुझु बि न। चयो एक्सरे ॿाहिरि थी, मुंहिंजे अंदरि आहे नांग। एक्सरे ॿाहिरि थो ॾेखारे, अंदरि आहे। अरे नांग कीअं हूंदे? तव्हांखे ख़बर न, मूंखे चुरे पियो थो। हिते आयो आहे, हिते आयो आहे। अरे भाई धीरे धीरे वञी पियो अधु थींदो, ऐं कोई सम्झेसि ई कान, न ई कोई विश्वास पियो करे। त डॉक्टरनि जॾहिं चयो न आहे त घर वारा त निश्चिंत थिया, पर हे अंदरि ई अंदरो हुनखे बासियसि भरम। इहो ई भरम थी। उहो हिकिड़ो मनोविज्ञानी आख़िरी उहो आयो सच ॾिठईंसि, ॾिसी करे चई हा यार केरु थो चए नांग न आहे? नांग आहे। चरणनि ते अष्टांग नमस्कार कई, हिन सम्झो आहे न? चई हा। चई सभु अंधा, मुंहिंजी ज़ाल त निभागी है कि चवनि मूंखे आहे, तव्हां सम्झो आहे। पोइ छा थींदो? चई निकिरंदो। अरे निकिरंदो भई, मुंहिंजो गुरू थी, हे कढंदो थो। चइसि निकिरी तूं। ख़ुशि थियो ॾाढो। चई भाई दवा ॾियणी पवंदी। उन दवा सां थोरो मोशन ईंदो। पोइ निकिरी अची काई बि दवा ॾे, केतिरा? चई थोरो सनाए पती थी, थोरो मोशन वधीक ईंदी। चई हा वधीक अचे, मूंखे जिन त छुटे साल थी विया आहिनि, मूंखे बीमार थी विया आहिनि, मूंखे असली नाक में हिते थो अचे, हुते थो अचे। मनोविज्ञान चईसि ठीकु आहे, तूं हाणे आराम कर। आराम कराईं, हुनजी ज़ाल खे ॿधाईं ऐं वियो। वञी करे किथां सपेरे खां सीता लकड़ी पकड़ाए, उहा दॿीअ में विधईं ऐं हुनखे सुम्हियल खे वञी खाराईंसि दवा। दवा खाई सुम्हियो, होॾे वञी नांग हुते अहिड़े नमूने सां बंदि कराईंसि हुनखे चुल्हे खे, त भाई जीअं हे वञे ऐं सुबुह जो लॻंदुसि ई लॻंदुसि। हिनखे छा ज़रूरत आहे? घुमरा लॻा। हिकिड़ो ई अहिड़ो छुड़ी आयो ऐं हुते हुन अटकल सां रखियो ऐं आयो। चई हाणे ॾिसणो पवंदो जिते तूं नांग आहे की न आहे। पोइ वञी करे ऐं कढी आयसि। एतिरी महिनत कयूं, ॾेखार हा ठरी पियो। इहो ई हुयुसि, कुझु बि कान। ये ॻाल्हि इहा ई थी। गुरू ई आहे जेको आहे कान, नज़र अचे थो तुंहिंजी दृष्टिअ सां। अथी सिर्फ़ु परमात्मा, ॿियो कुझु बि कान्हे। हे सहजो, दया, चरणदास, पलटू, कबीर, रविदास, मीरा, ये सभु उन्हनि जो ज्ञान थी। हे अथी असली। हिकु थींदो आहे धर्म पुरातन, जंहिंमें मनु स्मृति ऐं तुलसीदास
बस ये रामायण जो कथाऊं ये पुरातन यानी पुराणों में पुराणो और हे जेके गुरु नानक रविदास पलटू सहजो दया चरणदास जगजीवन फरीदो जेके भी ये संत थिया आहिनि ॿियो बुल्ले शाह इन्हनि जो सनातन धर्म वरी इनखे जेको खोले करे ॿुधाए उनखे चइजे नवीनतम। हाणे हिनमहिल हींअर परमात्मा में ही वेठा आहियो, परमात्मा ही आहे। पुराणे ज्ञान में हुयो भाई कोई भगवान, अरे भगवान कोई हुयो, कोई भगवान हो राम हो कृष्ण ये भगवान, भगवान ये सब में जाते काथे। लखाण वारो केर सतगुरु, सतगुरु दाता हरि नाम का आप मिलावे सोई, सतगुरु हर प्रभ बुझिया गुरु जेवन अवर न कोई। गुरु ही यो तुझो भरम संसो, तुझो गुरु ही लाईंदी। इन करे तो गुरु जी महिमा है। सहजो छा चयो आहे गुरु जे लाइ, कबीर खां बि मां चवां मथे चढ़ी वई। सहजो जेके चरणदास जूं ॿ शिष्य आहिनि, सहजो ऐं दया, सहजो ऐं दया ये ॿ शिष्य आहिनि जेके तव्हां हुननि जा श्लोक पढ़ंदव। हर पंथ में सहजो ऐं दया ऐं चरणदास इन्हनि जी कथा इन्हनि जा शास्त्र उन्हनि ते ही अर्थ थींदा आहिनि। वाकई उनखे थोरो सम्झी करे ऐं कोई अॼु ॿुधाए चङी तरह सां त इनखे चइजे नवीनतम नओं। उन्हनि बिल्कुलु सनातन ॻाल्हायो। हिकु थींदो आहे पुरातन, पुरातन थींदो आहे इहे भागवत जी कथा रामचंद्र जो इहो मानस इहो तुलसीदास जो लिखियलु, इहे पुराणे ज़माने जी कथा में तुंहिंजो उद्धार कहिड़ो थींदी। ऐं हिननि जो ज्ञान सनातन, सनातन के नवीनतम कोई हिन ज़माने में करे, हे बि 200-300 साल पहिरियों जा आहिनि। उन्हनि सनातन खे ॻाल्हायो परमात्मा छा आहे। परमात्मा जे लाइ सहजो छा चयो आहे, राम तजूं तभी गुरु न विसारूं, राम के सम गुरु के सम राम को न निहारूं। वरी समझो, राम तजूं राम के मैं छड़े जा, गुरु न विसारूं, गुरु के सम गुरु जे सामूं राम को न निहारूं। राम केरा, हरि ने अपना आप छुपाया, गुरु ने प्रकट कर दिखलाया। हरि ने 5 चोर दिए साथी, गुरु ने बचा लियो उनाती। हरि ने स्वर्ग नरक दिखलाया, गुरु ने आवागमन मिटाया। हरि ने जन्म मरण की खाद में घेरी, गुरु ने तजी ममता मेरी। हरि कयो छा आहे, अड़े अड़ा में विधो तई, सड़ंदो वते माण्हू, रोंदो वते, अड़ो खोह में विधो तई। इनके चइबा आहिनि उल्हाना प्रेम जा। ये निंदा नथी करे, तव्हां न सम्झंदव इन ॻाल्हि खे, थोरो ध्यान सां ॿुधिजो। ये उल्हाना ॾे थी, उल्हाना, हरी तूं कयो छा थी। ही गुरुअ मूंखे सभु, हरि ने अपना आप छुपाया, तूं त पैदा करे फिटी करे छॾी। हाणे रोंदो वतो, काम ॾिने, क्रोध ॾिने, लोभ ॾिने, ईर्षा ॾिने, दंभ ॾिने, साड़ो ॾिने, स्वर्ग ॾिने, नरक, छा न ॾिने थे, सभु ॾिनो थी। हरि ने अपना आप, तूं वरी अचे करे पाण खे लिकाए छॾे, ऐं गुरुअ प्रकट कर दिखलाया। हरि ने स्वर्ग नरक दिखलाया, गुरु ने आवागमन मिटाया। गुरु जे ज्ञान के चंग तरह सां अगर उन ज्ञान ते हले, आवागमन हली वेंदी। छाजो जन्म, छाजो मरण। हरि ने जन्म मरण की खाद में घेरी, गुरु ने तजी ममता मेरी। हरि ने स्वर्ग नरक दिखलाया, गुरु ने आवागमन मिटाया। गुरु ही आहे
जेको यो नांग जेको तू काम जो, लोभ जो, मोह जो यो मन में घिरी वियो थी अंदर। थोड़ो चंग तरह गुरुअ खे सम्झ, यो कढाईंदी नांग गुरु ही आहे। हरी छा कंदी, हरी ॻाल्हाईंदी छा कुछ भी, वो तो पैदा करे तोखे फिटी करे छॾियो अथई। गुरु ही आहे जेको सभु ॻाल्हियुनि खे सम्झाए करे। गुरु ग्रंथ साहिब में सतगुरु जी वाणी छा लिखियल आहे? मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न कोई, तोखां सवाइ मूंखे न सम्झ में ईंदी। मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न कोई, हम मूरख मुग्ध शरणागति, कर कृपा मिले हरि सोई। मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न कोई। मैं मन तन बेरे हूँ अति अकेला क्यों, प्रीत मिले घर आए। जा देखा प्रभु अपना, प्रभु देखिए दुख जाए। जाए पुछा तिन सजना, जाए पुछा तिन सजना, प्रभु कित बिद मिले मिलाए। मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न कोई। सतगुरु दाता हरि नाम का, प्रभु आप मिलाए सोई। सतगुरु हरि प्रभु बुझिया गुर, जेवद अवर न कोई। हूँ शरणाई गुर शरणाई ड्रह पवा, हूँ गुर शरणाई ड्रह पवा। कर दया मिले हरि सोई। मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न को। मन हठ किने न पा, गुरु खां सवाइ मन हठ किने न पाया कर, उपाव थके सब कोई। सहस सियाणप करे रहे मन, और रंग न होई। कूड़ कपट किने न पायो, कूड़ कपट किने न पायो। जो पीछे खाए सोई। मेरे सतगुरां में तुझ बिन अवर न कोई। ये केर ॿुधाईंदो जॾहिं तव्हां स्कूल में बि वञी मास्तर जे हेठों पढ़ी था अचो त अध्यात्म परमात्मा जी ॼाण पंहिंजे मन मथे सां कीअं ईंदी? पर माण्हुनि खे अठा माण्हू घटि असां पाण ई। मां हिकिड़े खे चयोमांसि गुरू खां सवाइ माना न थी सघंदी कुझु बि। आपे गुरु आपे चेला, मां ई आहियां चेलो, मां ई आहियां गुरु सदाई वञ। उहो सम्झे पोइ मूंखे पंहिंजो शिष्य थो करे, भॻवान थो ॾिसे। मां हुन खां अहिड़ी काई अंदरि मुंहिंजी भावना ई कान्हे का। मां चवां मूंखां त कोई इहे ॻाल्हियूं ॾाढियूं गंभीर आहिनि। गुरू माण्हू वञनि था करे हली था अचनि ईअं। पुछां तूं छा करे नाम वठी? चई हा नाम वठी आहियां। मां कुझु ॿुधी आहीं, कुझु सत्संग बत्संग कुझु ॿुधी आहीं? जी उहो त ख़बर कान्हे। मां बि छा करे? चई साईं 5 रुपए फ्रूटी, 10 रुपए पोहा प्लेट, 100 रुपए कंबल। अड़ी तुंहिंजी वञ थो 100 रुपए कंबल इहो वठी आओ वठो। असली ॻाल्हि खे सम्झी कान। पोइ माण्हू परेशान। अरे मां हू सम्झी प्रभुता प्रभुता सब कहे, प्रभु को कहे न कोई। जे कोई प्रभु को कहे, प्रभुता ताकी दासी हुए। ये संत महापुरुष जेके हुया छा उहे
प्रभु त धन पा चाहे उन्हनि खे चाहियो उनखे उहो अचण खां पोइ तोखे काई कमी रहंदे अरे तोखे मालिकी तूं ॼाणी वरिती पोइ तोखे कहिड़ी कमी आहे तो घुरी हिन महिल छा था प्रभु ताईं जंहिंजे मिलण सां न तृप्ति मिलंदे न शांति ईंदे या अशांति जेको शक्ति घुरे थो जेको ताक़त घुरे थो जेको धन घुरे थो इहा शक्ति आहे शांति न आहे शांति परमात्मा आहे इहा शक्ति केॾी बि ईंदे सुविधा केॾी बि मिलंदे फैल थींदे हिकिड़ी मां सची कथा ॿुधायां कि हिकिड़ो सरदार हुयो प्रार्थना कंदो ऐं हर महीने हिकिड़ी लॉटरी वठंदो ऐं खेल बि हाणे असां ॾिठोसीं मज़ाक में खेल में ॾिसंदा आहियूं हिकिड़ो मालामाल हुयो वीकली ॾिठोसीं इहे पैसा त हुया छा त नाहक पियो हिननि पैसा हराम जा पैसा अरे पंहिंजे हद जी कमाई उहा तोखे जेकी मिलई उहा सुठी त हे बि लॉटरी हर महीने वठंदो इहे सीधो हर महीने जो ऐं लॉटरी हिकिड़ी वठंदो लॉटरी उम्मीद ईअं हुयसि कान मिलंदी अलाए न मिलंदी हेॾा माण्हू लॉटरी था वठनि पर आदत हुयसि लॉटरी ज़रूरु वठंदो वठी 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 हिकिड़े ॾींहुं लॉटरी दर्जी हुयो खुलियसि लॉटरी खुलियसि करोड़ रुपए ऐं ठरी दुकान खे लॻाई तालो खूह में विझी चाबी जी खॾ पई हाणे छा जी दुकान हलाईंदुसि करोड़ मिलियोसि एॾा सुविधा मिलियसि पोइ त दारूअ जी आदत पियसि वैश्यागामी बि थी वियो जुआरी बि थी वियो सभु थियोसि खाए पियो जुआऊं पोइ करे पैसो धीरे धीरे ख़तमु पर जॾहिं पैसो ख़तमु थियो हालत वञी अहिड़ी थियसि बीमार अहिड़ो थियो कुते वांगुरु पियो ऐं स्वस्थ हुयो पाण ई चए पियो मां बरदाई 200-300 कमाईंदुमि पर एॾो ख़ुशि हे पैसा आया घणी मूंखे सत्यानाश करे छॾी हे ई हराम जा पैसा हिकदमि कंहिंखे अची वेंदा आहिनि त पोइ वरी इहा ई हालत थींदसि अहिड़ो बीमार थियो ॾकी हाणे चए पियो दुकान में पैसा बि सभु ख़तमु थिया शरीर बि हली वियो पोइ धीरे करे खूह में लथो ॾकी करे हेठि लथो खूह में पाणी बि घटि हो ॻोल्हे चाबी मिली वियसि चाबी खोले आयो अचे दुकान वारो खोले वरी खोले धीरे ठीकु थियो जीअं किंडा वठणु वेंदो सामान लॉटरी तॾहिं बि वठी यानी आदत वठे पियो वठण में छा आहे खुलंदी थोरी वठंदो रह वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी करोड़ चए पियो वरी खुलियो आहे त मां मरी वियुसि हाणे छा कयां वरी उहा ई आदत ॾिठई बि अहिड़ी मुंहिंजी हालत थी आहे वरी उहे ई कीअं दुकान कीअं बंदि चाबी विधई खूह में विझी बि बिना खूह में विझी करे वरी पोइ त अहिड़ो किनो थियो पैसा बि हली वियसि उहा कथा ॿुधाए थी खूह में लथो उते ई मरी वियो हे पैसा इन्हनि पैसनि सां तव्हां छा था सम्झो पिया तव्हांखे छा शांती मिलंदी अशांति जेको पंहिंजे कमाईअ जो मिले थो बढ़िया माण्हू ऐं बुख कंहिंखे बि कान्हे माण्हू चवंदा आहिनि बुख में मरी विया माण्हू मां न ॾिसंदो आहियां बुख में मरंदो कोई फूड पॉइज़न में मरंदा आहिनि वञो बम्बईअ में वञी पढ़ो त समाचार फूड पॉइज़न से इसमें जसलोक में गए हिंदुजा में गए ये गए फूड पॉइज़न घणो खाइनि था मरी था वञनि होटलुनि जो खाइनि इहो जंक फूड जंक छाखे चइबो आहे कचरे उहो माण्हू खाइनि था चाऊ में नांग सांग इहे सभु अरे बढ़िया दाल रोटी खा मस्तु बढ़िया लॻो पियो आहे पर खाईंदे अहिड़ो पोइ बुख में कोई न मरंदो आहे परमात्मा जंहिं असांखे पैदा कयो आहे रोटी सभिनी खे ॾींदो पर माण्हुनि जूं मूंखे चवंदा आहिनि माण्हू बाबा जीवन संघर्ष आहे संघर्ष न आहे तो कयो आहे संघर्ष तो पियो थिए कीअं ज़रूरतूं वधाए रोटी सभिनी खे मिलंदी
या आखिरी चई करे पर शाबस तव्हांखे आहे मुंहिंजो त पूरो ई आलो थी वियो तव्हांजो बि थियो हूंदो पर तव्हां वेठा आहियो यानी कंहिंखे बि चुर पुर कान्हे हाणे मां ई तो थोरो बंदि कयां पियो हिकिड़ो गीत चई करे महिरबानी हिकिड़ो ई चई करे तंहिंखां पोइ जिन उपाई मैदनी सोई करदा सार घट घट मालिक दिलांदा सच्चा परवरदिगार सच्चा परवरदिगार मेहरबान 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 साहिब मेरा मेहरबान 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 जिय सगल को देवदान साहिब मेरा मेहरबान 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 तू काहे डोले प्राणिया तू काहे डोले प्राणिया तुझे राखेगा सिरजनहार तुझे राखेगा सिरजनहार जिन पैदाइश तू किया सोई दे आधार सोई दे आधार कुदरत की मन जाने वड्डा बेपरवाह कुदरत की मन जानिए वड्डा बेपरवाह कर बंदे तू बंदगी जिचर घट में सार जिचर घट में सार परमात्मा शाही हाणे समझो तू समरथ अकथी अगोचर तू समरथ अकथी अगोचर जीव पिंड तेरी रास जीव पिंड तेरी रास रहम तेरे सुख पाया सदा नानक की अरदास नानक की अरदास रहम तेरे सुख पाया सदा नानक की अरदास नानक की अरदास बोलो मेहरबान 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 साहिब मेरा मेहरबान 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 ये सकल को देवदान साहिब मेरा मेहरबान 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 पर परमात्मा जी मां सभिनी खे जेको अंधविश्वास तव्हां में आहे ठकाठक भरियल छो जो तव्हां पहिरियों भगवान खे पुरातन सां चुमा टे थींदा आहिनि पुरातन सनातन ऐं नवीनतम नित्य नव परमात्मा नित्य नव परमात्मा कोई व्यक्ति ना है परमात्मा सब इनके चइजे परमात्मा इहो केर लखाए तो गुरु गुरु ही बुधाए तो तू हेॾा ॾिसी तू भरमे थो घणा ॾिसी मता गाफिल थे तू जीअं जो तीअं आहे
तू छो थो भुले भर्म में? पहिरियों त तू पंहिंजे अंदर मड़ीअ में पाए ॾिस त इहो केरु आहे, केरु आहे तुंहिंजे अंदर जेको वेठो आहे उहो केरु आहे? तू सम्झे तूं मां आहियां, तू कुझु बि न आहीं, तू कुझु बि न आहीं, सभु उहो ई आहे, सभिनि जे अंदरि उहो हिकु ई आहे। तूं मतां ईअं सोच मां तो साह खणा या मां ॼाओ आहियां, तूं छा ॼाओ आयो आहे? उहो अंदरि तुंहिंजे उहो ई आयो आहे। तूं ॼमे हां त पोइ जेको तूं चाहे उहो ई थिए। बचपन तुंहिंजे हथ में आहे, जवानी तुंहिंजे हथ में आहे, बुढ़ापो तुंहिंजे हथ में आहे। तुंहिंजे हथ में हुजे त पोइ ॿुढो छो थी? उहो त चई न मां जवान हुजां। पुरातन याने पुराणो, प्राय स्त्रीअ जो डिमोशन आहे जेको हिन महिल तव्हांजे अंदर में ठकाठक भरियल आहे। मां कंहिंसां बि ॻाल्हाईंदुसि न त माण्हू बिल्कुलु निकिरी ईंदुसि हुनजो जेको पुराणो ज्ञान आहे। अॼु उन पुराणे ज्ञान खे तव्हां खणी करे अॼु बि तव्हां चवंदा आहियो असां कन्यादान करे आया आहियूं। मां शर्म अचणु खपे हुनखे जेको चए थो कन्यादान करे आयो आहियां। इहो पुराणो दान करे आयो आहियां धीउ खे, धीउ खे पुराणे ज़माने जे पुरातन में इहो ई आहे। स्त्री धन, स्त्री धन चवंदा आहिनि न, जोरू ज़मीन जड़, झगड़े जा जड़ पाप पवंदे जीअं चवंदे त जोरू ज़मीन जड़। जोरूअ खे तूं धन करे वएं, जोरूअ खे तूं पैसा करे वएं, शर्म नथो अचे पियो? इहो पुराणा ज्ञान थी। कन्यादान, जोरू ज़मीन जड़ ऐं पुराणे ज़माने जा ज्ञान। ढोल गंवार शूद्र पशु नारी, इहे सभु ताड़नि खे अधिकारी। हिन जो अर्थ छा आहे? ताड़नि यानी मारणु। अड़े नारीअ खे मारींदे, अड़े मारींदे सुञो थींदे। नारी जेकी नारी मां पूरे इंसान जात में सभिनी खां श्रेष्ठ माउ, जंहिं में तोखे जनम ॾिनो, जंहिं भॻवाननि खे जनम ॾिनो, जंहिं असांजे सतगुरनि खे जनम ॾिनो, तूं उनखे ढोल गंवार शूद्र पशु नारी, हे त ताड़नि खे अधिकारी। हिकिड़ी माई हिकिड़ी ॿ ॼणियूं सहेलियूं पंहिंजी सहेली खे ॿुधाए थी मुंहिंजो मुड़ुसु रोज़ मारींदो आहे, इहो चई करे ढोल गंवार शूद्र पशु नारी दे दरादन चंपा। हाणे इहो जो ॿुधो अथई पुराणो तुलसीदास जो सलोक, पोइ हिकिड़ी ॿी वरी पढ़ियल लिखियल चई मां ॿियो ठाहियो आहे। छा ठाहियो आहे? ढोल गंवार पशु और घोड़ा जितना मारो उतना थोड़ा, तू मारे सां। तोखे अगरि मारे थो त तूं मारीस। पोइ मायूं करे छॾींदियूं इहे कम। कॾहिं बि कंहिं ज़ाइफ़ा जे मथां हथु न हलाइजे। पुरुष ई हलाईंदो आहे हथु, ॿियो केरु कंदो आहे? पर मां चवां कोई बि चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, स्त्री बि अगरि पंहिंजे पुरुष खे ग़लति कंदी त ग़लति थींदुसि। परमात्मा ई सभु आहे। अॼोको ज्ञान त मां चवां जेको हिननि जो सनातन वारनि जो नवीनतम करे अगरि कढ, हिन जा अर्थ कर त परमात्मा तुंहिंजे अंदरि आहे, तुंहिंजे पतीअ जे बि अंदरि आहे। परमात्मा तुंहिंजे अंदरि बि आहे, तुंहिंजे पतीअ जे बि अंदरि आहे, तुंहिंजे पुट पोटे में परमात्मा आहे, सभिनी में परमात्मा आहे। मां चवां तुंहिंजो घर मंदिर थी ऐं तव्हां ठिकरंदा पुॼो। स्वामी साहिबु चवंदो आहे जेको असांजो सिंधी भॻवानु शास्त्र चवंदो आहे पूॼे को पथर, को यानी केॾा बि, को चवंदा आहिनि घणा। पूॼे को पथर चरिया, तूं चरियो आहे, चेतन खे छॾी। तुंहिंजी ज़ाल में उहो वेठो आहे, तुंहिंजे धीउ में उहो वेठो आहे, उन्हनि खे धड़का थो ॾियो, पथर थो पूॼी पियो। नरक पाण थो ख़रीद करे पियो, दुख पाण थो ख़रीद करे पियो। अरे दुख ॾींदे दुख मिलंदी, सुख ॾींदे सुख मिलंदी, आनंद ॾींदे आनंद मिलंदी। त किथे ॾींदे? घर में न ॾींदे। घर खे तूं शमशान घाट ठाहे छॾियो ऐं वञी तूं पूजाऊं करण। मां घर में असली भॻवान थी, तुंहिंजी ज़ाल में आहे, तुंहिंजे पीउ में आहे, तुंहिंजी माउ में आहे। परमात्मा त इहो आहे, कहिड़ो ॿियो परमात्मा आहे? पूॼे को पथर
चरिया चेतन खे छॾे जंहिं सभई साधन सिद्ध कया तंहिंजी कर नज़र सामी चर अचर व्यापक थी विश्व में, विश्व यानी पूरे विश्व में वही परमात्मा थी। सौ सिधो तो चए। कृष्ण छा चयो अर्जुन खे? सर्वधर्मानु परित्यज माम एकम शरण विरज, यानी मां सभिनी में वेठो आहियां, तुम्हें भी मां ही आहियां, मां ही तो सब कयां। वही थी तुझे अंदर, तुझे तोखे तुझे हथ में आहे छा? तुझे हथ में कुछ भी कान्हे, न जन्म तुझे हथ में आ, न साह जेको तू खणी तो मथा चए मां तो खणा, साह जो मैं डॉक्टर साह खण मां तो खणा, तू नथो खणे, अंदर खणे, जे तू खणे त मरे ही न, तू खणी न वठंदे न, जंहिंमहिल मौत ईंदी खणी वठंदो, तूं मरंदे छा? तू नथो खणे, तुझे हथ में कुछ भी कान्हे, कुछ भी तुझे हथ में नथी करता पुरख, बस इहो तू समझंदे पोइ त तूं ईअं ई तरी वेंदे। करण वारो सभु उहो ई आहे, सभु उहो ई तूं करे। रोटी तूं खाए ऐं उन में हेॾियूं शयूं ठहनि, अॼु ठहे, वीर ठहे, रतु ठहे, सभु थो ठहे। कोई वैज्ञानिक अची वञे, बिल गेट्स जो पी ऐं कढे काई मशीन जो फुल्को विझांसि त रतु ठही वञे, हुन में ठाहे सघंदो? अरे तुझे अंदर वो वेठो आहे, तूं अंदर जाती मार, छो तो भुले भरम में ॾिस मुंहुं मड़ीअ पाए, ॾिस मुंहुं मड़ीअ पाए। इहो केरु थो ॻाल्हाए? केरु वेठो आहे? मां ॻाल्हाईंदुसि, मां निकिरंदो। मां हिकिड़ी बचपन में जेॾी महिल मां हुई त हिकु लाइन यादि न करे सघंदो, मां हुयमि, हाणे उहो आहे, सभु थो करे, उहो तो ॻाल्हाए। छो थो भुले भरम में ॾिस मुंहुं मड़ीअ पाए, ॾिस मुंहुं मड़ीअ पाए। इहो केरु थो ॻाल्हाए? तूं वरी कंहिंमें थो ॾिसे? वार वार वेदन में, वेदन में शास्त्रनि में थो ॻोल्हे, कुझु न मिलंदी। वार वार वेदन में तूं छो थो वाजाए, निवड़ी नाभ कवल जा ॾिस दसवें धुन लाए, पाठन पूजन तपन में छो थो पाण खे पचाए, सहज पद ब्रह्मानंद में रख सुरती समाए, दिल भर तुंहिंजी दिलि में वरी काॾे थो काए। तंहिंखे ॾिसे की न की जो तोसां गॾु आहे, तोसां गॾु उहो ई थी, तूं ॾिसे कान तूं। हे गोवर्धन शब्द चई, पुछियसि हिन शब्द जो अर्थ छा आहे? शब्द चई, तती वाव न लग गई, पार ब्रह्म शरणाई, चौगिर्द हमारे रामकार, दुख लगे न भाई, सदगुरु पूरा भेटिया, जिन बनत बनाई, राम नाम औखद दिया, एका लिवन लाई, राख लियो तिन रखणहार, जिन सगली ब्याग मिटाई, कहो नानक कृपा भई, प्रभु जी भय सहाई। सहाई काथे? तुझे अंदर। तती वाव न लग गई, पार ब्रह्म शरण आई, तुझे अंदर में ही पार ब्रह्म आहे, उन जी शरण जेको कृष्ण चयो, सभु धर्मानो परित्यज माम एकम शरण, मां एकम जेको तुंहिंजे अंदर मां वेठो आहियां, तूं छॾे ॾे उन जे मथां, चओ सभु तूं आहे। त तूं चवंदे न मां आहियां, थोरी तारीफ़ थी न चवंदे मां आहियां, मां आहियां त पोइ खा मोचड़ा न, उहो ई आहे जेको गुरु नानक चयो आहे, एक ओंकार सतनाम कर्ता पुरख, करण वारो उहो ई आहे, तूं कुझु बि न आहे। अगरि इहो अंदर में ॼाणी वरिती पोइ त आनंद ई आनंद थी। आख़िरी गीत चई, तंहिंखां पोइ घाटो जा वादो आख़िरी चई करे तंहिंखां पोइ हाणे टाइम भरिजी वियो आहे, सभई छा चऊं? घाटो या वाधो सभु कुझु हरिय जो, घाटो या वाधो सभु कुझु हरिय जो, खे ख़याल छाजो सखिणी भरिय जो, घाटो या वाधो सब कुछ हरिय जो, तोखे ख़याल छाजो सखिणी भरिय जो, वणदी प्रभुअ खे बणदी उहाई, बणदी प्रभुअ खे बणदी उहाई, मुंहिंजे चवण सां न मिटंदी भाई, वणदी प्रभुअ खे बणदी उहाई, मुंहिंजे चवण सां न मिटंदी भाई।
दातर करे जेकी ॾिस तूं अखियुनि सां दातर करे जेकी ॾिस तूं अखियुनि सां पण न कंदो कंदा चओ न चपनि सां दातर करे को ॾिस तूं अखियुनि सां पण न कंदो कंदा चओ न चपनि परमानंद जेको शिक्षा हीअ संभारे परमानंद जेको शिक्षा हीअ संभारे इहो दुखियो जग में कॾहिं न खारे परमानंद जेको शिक्षा हीअ संभारे इहो दुखियो जग में कॾहिं न खारे हरे रंग में राज़ी रहो देखी जानिब तो डोले चाहे तारे या मोड़े ओ बंदा हरे रंग में राज़ी आखिरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।